जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां मलकानी शरीफ भरिसां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ फज़ल वाडो में, जिते प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाली जो शिकार आहे ऐं स्कूल में फर्नीचर जी खोट सबबि जेके मासूम ॿार आहिनि उहे पट ते वेही करे तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां असां सां गॾु उस्ताद कुझु ॻोठाणा ऐं शागिर्द मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। ये स्कूल असांजो जेको आहे GPS फज़ल वाडो तलकोट नबागो ज़िलो बदीन आहे, UC मलकानी शरीफ आहे। ही 2010 में जेको हिन जी बरसाति आई, ॿोॾि जेका मां ॿोॾि आई हुई उन में तबाह थी वियो, छित मुकबिल हिन जी किरी पई हुई। असां मिली ॻोठणनि पंहिंजी मदद पाण तहत जेको छित हिन जी ठाही आहे ऐं बचा हुन में पढ़नि पिया। तक़रीबन 150 जे लॻभॻि बचा आहिनि असांजा। ऐं असां काफ़ी दफ़ा कोशिशि कई आहे त बिल्डिंग ठही वञे। पहिरीं के चूंडियल नुमाइंदा जेके हुआ उन्हनि खे बि चयोसीं, हाणे उन्हनि खे बि चयो आहे त बाबा तव्हां असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे, पर उहा अञा ठही कोन्हे। टेंडर काफ़ी भेरा 3-4 चकर थिया आहिनि पर कैंसिल थियो था वञनि। पोइ उनजो कारण छा आहे उहो ख़ुदा खे ख़बर आहे। असीं गवर्नमेंट खे अपील करियूं था त 2013 जे एक्ट मुताबिक़, सिंध जे एक्ट मुताबिक़ त असांखे बच्चनि जी तइलीम जेका आहे उहा फ्री ऐं मयारी ॾिनी वञे। असांखे बिल्डिंग जेके आहिनि से मुकमल जल्दी ॾिनियूं वञनि त जीअं असांजा बच्चा पढ़ी सघनि। हिते असां वटि जेके आहिनि से फर्नीचर त बिल्कुलु ई कोन्हे। फर्नीचर अहिड़ो आहे जंहिं ते जेके ॿार वेहनि था त उहे सिरनि जे जेके आहिनि से सिरूं रखी उहे उन ते तख़्ता रखी वेठा आहिनि। ऐं हेठि जेके आहिनि सही जेको बिल्डिंग जेके तव्हांखे ॾिसण में अचे पई, उहा बिल्डिंग जेको आहे सो सफ़ा ज़बून हालत में आहे। ऐं असांखे जेको आहे सो असां गवर्नमेंट खे इहो अपील कंदासीं त असांखे इहो ॾिनी वञे, बिल्डिंग ॾिनी वञे, त जीअं जेको आहे सो असांजा मुतासिर ॿारनि जी तइलीम न थिए। उनजे करे असांखे जेको आहे सो इहो बिल्डिंग जी ऐं कुझु जेके फैसिलिटी हूंदा आहिनि, हिन जो कंपाउंड वाल कोन्हे ऐं न वॉशरूमनि जी फैसिलिटी आहे। असांखे स्कूल ठाराए ॾियो। असांजी स्कूल किराइण ते आहे, असांखे बेंचनि जी ज़रूरत आहे। असीं पट ते वेही था पढ़ूं। ऐं असांखे बिल्डिंग ॾियो, असांखे बिल्डिंग ॾियो ऐं फर्नीचर ॾियो ऐं असीं पट ते वेही था सघूं। फैसल रहमान, RI मेरान TV न्यूज़, मलकानी शरीफ।